बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां शाहिद अली खोसो, अलीआबाद जो। अॼुकल्ह मूंखे माण्हू नओं कामरेड आहे चवंदा, तव्हां को कामरेड वामरेड कोन आहियां। आउं हिकु ग़रीब माण्हू आहियां। हा, मुंहिंजो कसूर इहो आहे त मुंहिंजो लीडर इमरान खान आहे, जे सच जे साम्हूं झुकणु न सेखारियो आहे। मुंहिंजो कसूर इहो आहे त आउं कंहिं भौतार जो ग़ुलामी नथो क़बूल कयां। मुंहिंजो कसूर इहो आहे त आउं कंहिं वॾेरे के पीर मीर जो ग़ुलाम कोन आहियां। इहो मुंहिंजो कसूर आहे। असां अलीआबाद वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे? डिस्ट्रिक्ट जामचोरो तहलका मांझर में हिकु नंढड़ो ॻोठु अलीआबाद, हेॾड़ो ॻोठु आहे। को बि सरकारी फैसिलिटी मौजूदु कोन्हे। न असां वटि सरकारी अस्पताल आहे जेको असांजो बुनियादी हक़ आहे, कुझु कोन्हे। केरु ॻाल्हाईंदो? सदाईं तव्हां ई ॾिठा आहिनि भौतार मीर पीर जेॾी महिल बि ईंदा आहिनि जलसा वञी ॾिस, अहिड़ा फूक था हणनि, मूं हीउ कयो आहे, हीउ छा कयो आहे? असां वटि त को सरकारी अस्पताल बि कोन्हे, असां वटि को स्कूल कोन्हे, मिडिल क्लास स्कूल कोन्हे। 30-35 साल थी विया आहिनि असांजे शाख खे। जॾहिं भौतार तो अची हुकूमत ते वेठा, तॾहिं खां वठी असांजो शाख बंदि आहे। तव्हां असांखे छा ॾिनो आहे? रुॻो फूक पुरड़। तव्हांजा हथ ॾकनि था, ईअं ग़रीब माण्हू खे ॾियण लाइ तव्हांजा हथ ॾकनि था, रुॻो पंहिंजे पेटनि में था विझो। ऐं अगरि ॾके 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 तव्हांजो हथ के दिलि चवे थो कंहिंखे ॾियण ते, त उहो बि पंहिंजे कंहिं पर्सनल वॾेरे कंहिं भौतार खे ॾियो था, जेको असां वटि कोन थो पहुचे, जेको ग़रीब आवाम वटि कोन थो पहुचे। उहो खाए वञनि, उहो पंहिंजो जागीर सम्झो खाए वञनि। ग़रीब अवाम साॻियो सूरनि में आहे। ऐं हिते कंहिंजो नालो वटि कंहिंखे चव, पोइ रुॻो बसि दाबा मेड़ मिनतूं। पोइ बाबा खाओ था त दॿ बि झलण जी बर्दाश्त ई कयो न, कुवत रखो न। हाणे माना तव्हांजे ख़िलाफ़ केरु ॻाल्हाए त उहो बसि वाहियातो आहे, जेको सच चए तव्हांखे उहो वाहियातो आहे। आख़िर केरु त ॻाल्हाईंदो तव्हांखे? केरु चवे हिते? केरु चवे? हिते असांजे दुकाननि जी पंहिंजी मनमानी पई हले। जेको सामान हैदराबाद जामशोर में 100 रुपए में मिलंदो, उते हिते 200 रुपए में मिलंदो। कुझु ॾींहं हिते गैस बंदि हो त हिते गैस वारनि जी मनमानी, 300 रुपया 350 रुपया गैस पिया ॾींदा। हालांकि हैदराबाद में 150-200 रुपए में हले पियो। केरु चवे? आख़िर केरु त ॻाल्हाईंदो? केरु त हिन ॻोठ जे बारे में सोचींदो? भला भौतार मूंखे को अहिड़ो डेट त ॿुधाए जेको अलीआबाद इलेक्शन हारायो हुजे। अलीआबाद इलेक्शन मां सदाईं खटी थो। कॾहिं त कुझु त कयो अलीआबाद जे बारे में। कैलकुलेशन कयो, 45 वॾेरा आहिनि हिन ॻोठ में। रुॻो हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे, 1500 2600 3000 या 5000 आबादी हूंदी। 5000 आबादी में 45 वॾेरा। को हिकिड़ो वॾेरो ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हिते अलीआबाद में कंहिं ग़रीब वटि सरकारी नौकिरी कोन्हे, कंहिं बि हिकिड़े ग़रीब वटि सरकारी नौकिरी कोन्हे। सिर्फ़ु वॾेरनि वटि सरकारी नौकिरियूं आहिनि। हर शइ वॾेरे खे मिले थी। अगरि जेका सरकारी स्कीम अचे थो, को घर थो अचे त पहिरीं वॾेरे खे मिले थो, पोइ ग़रीब खे। अगरि कंहिंखे मिलियो त ठीकु आहे, जे न मिलियो त ठीकु, उहो कंहिं ग़रीब खे कोन थो मिले। पहिरियों वॾेरो पंहिंजो पेट थो भरे, उन खां पोइ मिडिल क्लास जेको ॻाल्हाईंदड़, जेको चालाक, उनखे मिले थो। अदा हिनखे न ॾींदा, इहो वञी मलिक हाउस वेही रहंदो, इहो वञी बंगले ते वेही रहंदो। यार ईअं छो? आख़िर केरु ॻाल्हाईंदो? किथे असां सिंधी क़ौम जो गैरत मरी त न वियो आहे? पर सोच कयो, ही जेॾी महिल असां इलेक्शनूं ॾिसंदा आहियूं, जेॾी महिल इलेक्शनूं थींदियूं आहिनि, उनमें विद्या तव्हां ॾिसो, गानो ईंदो आहे भिचा तीर भिचा, बसि असां सभु हीअं हीअं धमकियूं हणंदा आहियूं। कुझु त गैरत कयो भौतार, कुझु त गैरत कयो। असां ॾोह कहिड़ो कयो आहे अलीआबाद वारनि? सिर्फ़ु हिकिड़ो ई ॻोठु तव्हांखे विसरी वियो आहे। उन ॾींहुं हिकिड़ो भाऊ आयो मुंहिंजे वीडियो ते, नालो नथो वठंदो, नालो वठंदो त ॿिए ॾींहुं मूंखे घर मां निकाली मिलंदो। अहिड़ो पावरफुल आहे उहो अमरा। उन पंहिंजे माना ॻोठ जी हिस्ट्री ॿुधाई। मूंखे ज़ाती ख़बर आहे, 10 साल थी विया आहिनि उन ॻोठ में बिजली कोन्हे। मूंखे ज़ाती ख़बर आहे उन वटि को स्कीम कोन्हे। चए पियो बसि सरदार हीअं हीअं आहे। चाचा सही, सरदार हीअं आहे त तो वटि 10 साल थी विया, तुंहिंजे रुॻो ॻोठ में बिजली कोन्हे, तो वटि पीअण जो पाणी कोन्हे, तॾहिं सरदार छा त ॾिनो आहे तोखे सरदार? छो भला पंहिंजे बचनि खे ग़ुलामी जी ज़िंदगी था ॾियो? कॾहिं आज़ादु कंदो? हाणे आउं ॻाल्हायां थो न, यकीन कर सॼे ॻोठ जूं अखियूं मुंहुं में आहिनि त ही ग़लति थो ॻाल्हाए। छा ग़लति ॻाल्हायो आहे? लाइव हलायूं था फेसबुक ते, केरु मूंखे ॻाल्हियुनि में मारे, चए भाई हिते हिते तूं ग़लति आहीं, भौतार ही कमु कराइनि। केरु आहे? को वॾेरो आहे ॻोठ जो अलीआबाद जो जेको अची चए कम ॻणाए भौतार जा, त भौतार 35 साल में ही कम कराइनि? 35 साल हुकूमत को मज़ाक कोन्हे। को हिकिड़ो साल ॿुधायो जेको डिस्ट्रिक्ट में भौतार हारायो हूंदो? ते वाठा चमचा अहिड़ा अहिड़ा आहिनि, बसि छा तोखे ॿुधायां। हीउ ॾिसी थो, हेॾे हिन कैमरा में हेॾे कर, हीउ ॾिसी थो, चूसियल अंब जहिड़ो थी वियो आहे। ग़रीब अवाम चूसियल अंब जहिड़ो थी वियो आहे। तव्हां कॾहिं भला असां सां ज़ुल्म कॾहिं ख़तमु थींदा? कॾहिं ज़ुल्म ख़तमु थींदा? मुंहिंजो ताक़त इहो ई आहे, सोशल मीडिया।
फेसबुक ते मुंहिंजा वीडियो ईंदा रहंदा आहिनि। भौतार इन मीर इन पीरनि जे ग़ुलामी असांखे क़बूल न आहे। बिल्कुलु नाजाइज़ी, बिल्कुलु नाजाइज़ी कंहिंजी बर्दाश्त न कबी। हर कंहिंखे जवाब में जवाब ॾिबो सोशल मीडिया ते, फेसबुक ते। पोइ जेके जेको करिणो आहे उहो करे वञे। असांजा वीडियो पिया ईंदा, जेको खाईंदो उनखे असां ॻाईंदासीं। बिल्कुलु सरेआम चवां थो, छाती ते हथ आहिनि। याने याल 12 60 तव्हां खाइण शुरू कयो, असां ॻाइण शुरू था कयूं, जंहिंमें जेतिरो दम आहे।